जेकबाबाद का खबर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद ॻोठु अहमद मियां सुमरो खां 4 ॾींहनि खां वठी हिकु नंढड़ो ॿारड़ो 7 सालनि जो नवीद अहमद पुट अब्दुल रज़ाक लाशारी गुम थी वियो आहे। वारसनि पारां हद जे थाणे ते इतला ॾिनो वियो, पर पुलिस कख भञी ॿीणो नाहे कयो। बेवस अमर जूं दाहूं कुकू फरियादूं करे रही आहिनि। असां मिसकीन ग़रीब रोज़ कमाए खाइण वारा आहियूं, कंहिंजो छा गुनाह कयो आहे जो असांजी बचिड़े खे खणी विया आहिनि। मूं अमर जी फरियाद आहे त हिन कलाम पाक जे वास्ते खणी वेंदड़नि खे रोई करे अर्ज़ु थी करियां त छा तव्हांजा मासूम ॿार न हूंदा? तव्हां सिर्फ़ु 1 कलाक लाइ पंहिंजे ॿार खे माउ खां परे ॾिसो त तव्हांखे मुंहिंजो दर्द नज़र ईंदो। अल्लाह ताला जे वास्ते कंहिं वटि मुंहिंजो नंढड़ो आहे, असांखे कलाम पाक जे सदके ॾेई वञो। असांजी अपील सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG लारकानो, DC जेकबाबाद, SSP जेकबाबाद खे त हद जी पुलिस ख़िलाफ़ सख़्तीअ सां नोटिस वठी असांजे नंढड़े खे ॻोल्हण में असांजी मदद कर। और जो थारी वाला है सोमरे शाह को चाहिए जी शाह का दो असर ऐसा मल्ला हतावे असर नंढड़ा बचड़ा असर चौथा दी बचड़ा सोमरे शाह को चाहिए जी असर न कहना दुश्मनी न दारी अल्लाह दे सदके सर बचड़ा वाला दो अपने ने कुरान दे सदके ने कुरान दे सदके अपने बच्चे दे सदके सर बचड़ा वाला दो बाबा बाबा सर बचड़ा वाला दो जो चौथा दी असर रड़ते रोंदे बैठे हो कुरान नु दे दी बाबा चौथा दी असर रोंदे रड़ते बैठे सर बचड़ा वाला दो असर बचड़ा छोड़ वञो अल्लाह सर बचड़ा वाला दे सर कुरान चाहिए बैठे हो बाबा बाबा कुरान चाहिए बैठे हो सर बचड़ा एडे करे बचड़ा सर वाला दे सर कुरान चाहिए बैठे सर कुरान उडेंदे बैठे हो बाबा असर सुमरे शाह चौथा दी असर नवीद बारड़ा असर 7 साले दा बारड़ा सर चवी जगे बाबा सर किराएदार हो सर गरीब मिस्कीन हो सा अल्लाह को दान दे अल्लाह को